हेडलाइन हवाले थियो इते अवासा ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। सुल्तानपुर जे सहाफ़ी इसरार चांडियो ऐं संदसि माइट खे बलोचिस्तान पुलिस आज़ाद करे छॾियो आहे। अवा खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। DIG CP अलीशर जखराड़ी पारां इंक्वायरी बाद इसरार चांडियो बेॾोही साबित थियण बाद आज़ाद थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवासा अहम ख़बर शेयर कंदासीं। सुल्तानपुर जे सहाफ़ी इसरार चांडियो ऐं संदसि माइट खे बलोचिस्तान पुलिस आज़ाद करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवासा शेयर कंदासीं। जेका बाद पुलिस 10 किलो चर्स रखण जे इल्ज़ाम हेठि इसरार चांडियो ऐं संदसि दोस्त नूर मोहम्मद चांडियो खे गिरफ़्तार कियो हो। जेका बाद पुलिस इसरार चांडियो खे गंदाखा थाणे जी पुलिस हवाले कयो हो। ख़बर अवासा शेयर करे रहिया आहियूं। सुल्तानपुर जे सहाफ़ी इसरार चांडियो ऐं संदसि माइट खे बलोचिस्तान पुलिस आज़ाद करे छॾियो आहे। अवा खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। DIG CP अलीशर जखराड़ी पारां इंक्वायरी बाद इसरार चांडियो बेॾोही साबित थियण बाद आज़ाद थी वियो आहे।